कतण जी कान करी सुते साहीं हॾ, कतण जी कान करी सुते साहीं हॾ, अजल ईंद योचितो थींदई ईद उघाड़नि गॾु, जित सरतियूं कंदई सॾु उत सिकंदीअ सिंगार खे। सो ॿिली साथियो, जीअ लतीफ़िलात मेरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जी ॻाल्हि कंदे मुख़्तलिफ़ माॻ भेटियासीं, मुख़्तलिफ़ पंध कयासीं, मुख़्तलिफ़ वाटुनि ते हलियासीं। माज़ी में उहा ॿरियल लाट उन जी रोशनी मां कुझु सूंहप वंडीसीं, वर्छाईसीं। ऐं लतीफ़ साईं जी शख़्सियत या फ़िक्र या रिसालो ऐं कलाम सिर्फ़ु उन्हनि 15 पेचरनि या रुॻो जाग्राफ़ी जे माॻनि ते महदूद न आहे, पर लतीफ़ साईं जे रिसाले जो ॻच हिसो पोरिहत किरदार जेके आहिनि, हुनरमंद किरदार जेके आहिनि, उन्हनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें घटि में घटि 60 जे लॻभॻि अहिड़ा किरदार आहिनि जेके मुख़्तलिफ़ किरतकार या हुनुर सां सलाड़ियल आहिनि ऐं उन्हनि हुनुरनि जे टर्मिनोलॉजी में, लफ़्ज़नि में, लुग़त में, इस्तिलाहनि में तशबीह तौरु, इस्तिलाही तौरु, इस्तारे तौरु साईं पंहिंजे माहौल जे आस पास खे उन्हनि लफ़्ज़नि ऐं उन ॿोली जी मार्फत असांखे जेके नुक़्ता सम्झाया आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर उन सां गॾोगॾु उन्हनि पोरिहत किरदारनि खे जेको मान बख़्शियो आहे ऐं उन्हनि जी उन फ़नी ॿोली जेका आहे, जेका लुग़त चइजे, लिटरी टर्मिनोलॉजी जेका चइजे, उन खे बि पंहिंजी शाइरी में महफ़ूज़ कयो आहे। त लतीफ़ साईं जो रिसालो घणे क़दुरु उन्हनि पोरिहत ऐं किरतकार कंदड़ किरदारनि ते आहे, जंहिंमें आगड़िया, कोरी, कापायती, पिंजारो, वाढो या ड्रखण आहे, बेड़ाइता आहिनि, संघार आहिनि, हारी आहिनि, अॾियार आहिनि, ओॾा, राज़ो आहे, ठाठारो आहे। त मुख़्तलिफ़ तरीक़े सां अहिड़ा जेके धंधा आहिनि, हुनुर आहिनि ऐं इहे हुनुर, इहे धंधा इहे आहिनि जंहिंजे करे सिंध जी आलमी तौर ते सुञाणप, सिंध लफ़्ज़ई सुख, सूंहं, सहप, सच ऐं आसूदगी जो सम्झो वेंदो हुयो। मुंहिंजे दड़े जे आसारनि मां बि आर्ट ऐं आॾाइण जा उहिञाण मिलिया आहिनि ऐं सोटी कपिड़े जा उहिञाण बि मिलिया आहिनि असांखे। ऐं मुंहिंजे दड़े जे लधल उन्हनि मूर्तियुनि मां जेका मुख्य मूर्ति आहे, उन जे वजूद ते जेके चिट आहिनि, उहे बि असांजी छुर या अजरक जी हुन छुर जा जेके से निशान आहिनि या उन सां मुशाबत रखनि था। दुनिया जॾहिं गारनि में गुज़ारींदी हुई, झंग में गुज़ारींदी हुई, अंग उघाड़ी हुई, तॾहिं सिंधी माण्हू कपिड़ो उणी इंसान जी ओघड़ ढके हुनखे इंसानियत जो शरफ़ बख़्शियो। ऐं यूनाननि जॾहिं हेॾा समुंड लताड़े, हेॾी दुनिया लताड़े जॾहिं सिंध पहुता हा, त हिते कपह जे ॿूटनि में कपह ॾिसी हू हैरान रहिजी विया त असां वटि उन रिढुनि जी पुठी ते थींदी आहे ऐं हिते उन वणनि में थिए थी। त हुननि खे इहा बि ख़बर न हुई ऐं हेॾो जेको सो मुफ़ासिलो लताड़े आया, हेॾा ॾेह लताड़े आया, त हिननि खे किथे बि कपह जो को ॿूटो नज़र न आयो, जो हिननि खे इहा अहसासु थिए हा त उन अलॻि शइ आहे ऐं कपह अलॻि शइ आहे। को ज़मानो हो मिस्र जी मम्मियुनि में या उन उतां जे लाशनि खे जॾहिं दफ़नायो वेंदो हो त सिंध जी मलमल जो कफन ॾेई उन में लपेटे ऐं पोइ जेको दफ़नायो वेंदो हो। इहो बि तारीख़ में वक़्तु हुयो जॾहिं ईरान जो शहनशाह तेसिताईं तख़्त ते न वेहंदो जेसिताईं सिंध जी मलमल जो सिबियल पहिराण न पाए। ऐं नफ़ासत जे हवाले सां सिंध जे कपिड़े जी एॾी हिकिड़ी नफ़ासत रही आहे जो हिकु ताकियो या थान चइजे, उन जो वज़न सवा तोलो बि ॿुधायो वञे थो ऐं सने या नफ़ीस हुअण जे हवाले सां उहो ई हिकु थान चीच जी मुंडी मां बि जेको सो गुज़ारे सघिबो हो। तारीख़ हिन महिल ताईं साबित करे थी, अरगोननि ऐं तुरखाननि जे दौर में, राजा ॾाहर जे दौर में ॾेसावर ताईं सिंधी माण्हू कपिड़े जो वापारु कंदा हुआ ऐं लखें आॾाणा आर्ट जेके सिंध जे कुंड कुड़छ में जेके से ॿुरंदा हुआ ऐं उते कपिड़े जी सनत सां वाॻियल हर क़िस्म जो कपिड़ो तयारु थींदो हुयो। अॼु असां अहिड़े ॾींहंनि में आहियूं जॾहिं असांखे कल्चर डे साम्हूं नज़र अचे थो ऐं सकाफ़ती ॾींहुं असांजो क़ौमी ॾींहुं आहे
को उनखे ॿधी एकता जे हवाले सां मल्हाए थो, पर मेहरान टीवी जो इहो पंहिंजो हिकिड़ो अलॻि मिज़ाज रहियो आहे त हर क़ौमी ॾींहं खे काराए थो, लाभाए थो या कंहिं कारज सां ॻंढण जी कोशिशि कंदी आहे। त असां अॻे साल सकाफ़ती हवाले सां तालीमी हफ़्तो करे मल्हायो ऐं हिन दफ़े बि इन सकाफ़ती ॾींहं खे तालीम सां इल्म सां ॻंढियो वियो आहे ऐं इल्म सां गॾोगॾु असां सकाफ़त खे साण खणी था हलूं ऐं सकाफ़त ऐं इल्म जो अमीन असांजो वरी लतीफ़ साईं आहे। त लतीफ़ साईं जे पंध पेचण वारे इन्हीअ रिहाण में साम्हूं सकाफ़त वारे ॾींहं जे मौक़े जी मुनासिबत सां अॼोको असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे पोरियत किरदारनि जे हवाले सां आहे ऐं इहे पोरिया जिन जी मां ॻाल्हि कई त सिंध जी ख़ुशहाली में, सूंहं में, साहब में, हुस्न में हुनजो केॾो दख़ल रहियो आहे। ग़ुलामी जे ज़माने में बि जॾहिं वक़्त जा हाकिम ॾन ॾेई पाण बचाईंदा या भॼी जान बचाईंदा हुआ त बि इहे पोरियत किरदार पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे मुल्क जी मईशत ऐं पंहिंजी क़ौमी अदावत में पंहिंजो किरदारु अदा कंदा रहिया। तारीख़ में मुख़्तलिफ़ दौरनि में हिननि जा इस्तिसाल बि थींदा रहिया आहिनि, अॼु ताईं बि इस्तिसाल थियनि था पिया, पर इहा हिननि पोरियत किरदारनि जी ईमानदारी, सचाई ऐं पंहिंजे पोरे सां निभाइण जो नींह आहे जंहिं ॾुखियनि ज़माननि में, ॾुखियनि दौरनि में, ग़ुलामी महकूमी जो दौर में बि इन पंहिंजी किरत खे न छॾियो। त चवण जो मक़सदु इहो त लतीफ़ साईं बि हिननि खे इन करे ॻायो ऐं असां बि इन करे हिननि खे उहो मान ॾियूं था सकाफ़त में शामिलु करण जो त ही उहे माण्हू जे क़ौम जा महिमार आहिनि, क़ौमी सकाफ़ती मोर्चे जा मुहाफ़िज़ आहिनि ऐं असांजे हुनुरनि खे पीढ़ी दर पीढ़ी संभालींदा अचनि ऐं उन निज पिज सिंधी सकाफ़ती मिज़ाज खे हिननि ज़िंदह रखियो आहे। त अॼोके प्रोग्राम जे इन पस मंज़र खां पोइ असां साईं जो मख़सूस किरदार जेके आहिनि सुर कापायती जे हवाले सां ऐं कोरी कापायती पिञारो उन मरहले खां अञा हिकु क़दम अॻिते असां वटि हिकिड़ी सिंध जी सुञाणप जेका आहे अजरक, जंहिं लाइ लतीफ़ साईं सुर मुमल राणे में हिकिड़ो बैत चयो, हुयसि उघाड़ी अॻु ढोले ढकी आहियां, हुयसि उघाड़ी ॾेई लिख लाड़ी ककर कैम काक जो। लाड़ी लिख लाड़ी, लाड़ी अजरक जो क़िस्म आहे, अजरक जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि, पर हींअर बि मुंहिंजे कुल्हनि ते जेको अजरक पातल आहे उन में ककर या आसमान जो तस्वर ॾिनल आहे। त साईं उन लाड़ी अजरक जी तारीफ़ करे मुमल राणे जे किरदार जी हिक ॿिए सां निस्बत या मुमल जे ऐब ढकण जे हवाले सां राणे जो हुन मथां जेको छपर छांव हुयो त ॾेई लाड़ी लिख ककर कैम काक जो, जीअं आसमान पूरी काइनात खे ढके थो ईअं ई राणे जी शख़्सियत जेका उन मुमल खे ढकी ऐं इन ई अजरक जो ज़िक्र क़ुर शरीफ़ में असांखे अज़रक जे हवाले सां मिले थो। इहो ई साॻियो अजरक आहे जेको पाण करीमन चादर तौरु पंहिंजे कुल्हनि ते ओढ़ियो ऐं हिन जी इन नफ़ासत खे, कारीगरी खे ॾिसी उन जे लाइ दुआगू लफ़्ज़ बि फरमाया आहिनि। त अॼु असां अजरक जे उन मख़सूस किरतकार जेको धंधो आहे, पंहिंजो हुनुर आहे ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ मरहला आहिनि, रफ़ कपिड़े खां वठी आम कपिड़े खां वठी मुख़्तलिफ़ जेके मरहला थियनि था, उन जे रंगाई जा थियनि था, उन खे छुरण जो जेको ज़मानो इहो मरहलो अचे थो, उन खां पोइ वरी ॿीहर उन खे रंगण थिए थो, कुझु उन जा फ़नी लफ़्ज़ आहिनि पंहिंजा, उन खां पोइ जॾहिं अजरक मुकमिल तयारु थिए थो ऐं मुख़्तलिफ़ मरहलनि ते उनजी धुलाई वग़ैरह थिए थी, उन खे सुकायो वञे थो, त उन हवाले सां वरी मूंखे साईं जो हिकिड़ो बैत यादि थो अचे त बुरो हो बंभोर आरियाणी उजारियो, बुरो हो बंभोर आरियाणी उजारियो, लाथो सभु कंहिं लोक तां हाड़े धणी होर, छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं कयाऊं पोर। रिसालो ईअं लिखंदो आहे, पर ससी जो पुन्हूं सां इश्क, त पुन्हूं जे नाले जो पोर जेको आहे उहो ससी कंहिं ॿिए खे छुरण ॾिनी, तंहिं करे बहितर पढ़णी इहा थींदी त छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं मुंहिंजो पोर। गंज जी पढ़णी बि ईअं आहे, पुन्हूं कयाऊं पोर आयो सो अतौर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियो। त पोर जी ॻाल्हि कईसीं, पोर ही ठिकर जा बि थींदा आहिनि ऐं काठ जा बि थींदा आहिनि ऐं अॼुकल्ह त मशीन ते जेका सा उहा डिज़ाइन थिए थी। अजरक जी मुख़्तलिफ़ डिज़ाइन छुरण लाइ मुख़्तलिफ़ पोर आहिनि, जीअं मूं बैत जी हिकिड़ी सिट पढ़ी त छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं मुंहिंजो पोर। ही उहो पोर आहे जेको ठिकर जो बि अॻे कंहिं ज़माने में ठाहियो वेंदो
ऐं हाणे काठ जा इहे पोर हलनि था त मुख़्तलिफ़ डिज़ाइनुनि लाइ मुख़्तलिफ़ पोर ईअं इस्तेमालु थींदा आहिनि त अंदरि तर में ॿिया पोर हूंदा आहिनि ऐं किनारी जेकॾहिं बॉर्डर उन जी ठाहिणी आहे त उन में ॿिया पोर इस्तेमालु थींदा आहिनि त हीउ पोर आहे पुनूं कयऊं पोर छोरियूं छुरणु सिखियूं हिन सां जेको सो उन मसाले में ॿोड़े हुनखे जो कपिड़े ते छुरबो आहे यानी ठपो हणबो आहे त उहो निशान थींदो आहे त हीउ छुरण जो मरहलो हो। ईअं बाक़ी जेके मरहला अजरक जा आहिनि त असां अॼु हिन अजरक सेंटर ते जिथे वेठा आहियूं उन्हनि जा जेके धणी आहिनि वारस आहिनि हुनरमंद जेके आहिनि मोहतरम अब्दुल कादिर सूमरो ऐं हुनजो औलाद पुट जेके हिते हिन सां ॿाह ॿेली आहिनि हिन कम में ऐं हिन दौर में अहिड़े हाल में बि हिन ॻाल्हि खे जेको सो निभायूं पिया अचनि पंहिंजे अबेॾारेकार नाहक छॾी नाखा साईं ते इशारो ॾेई छॾियो पर हीउ उहा पंहिंजे अबेॾारेकार खे अञा निभाईंदा पिया अचनि त सुबेली साथियो हिते हिकिड़ी साई वठंदासीं साई खां पोइ असां हिते जेके हुनरमंद मौजूदु आहिनि उन्हनि सां अजरक जी तयारी जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते लुग़त जे हवाले सां इस्तिलाह जे हवाले सां मरहलनि जे हवाले सां कचहरी कंदासीं। हींअर हिकिड़ी साई वठूं था साई खां पोइ असां हिते ई तव्हां सां वरी वधीक वीचार वंडींदासीं। जी लतीफ़ मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन तिन जो सराफन अण तोरियो ई अघायो। सुबेल साथियो हिकु दफ़ो ॿीहर भलेकार हींअर असां उन माग ते ई अजरक सेंटर ते मौजूदु आहियूं ऐं असां सां हिते हुनरमंद साईं अब्दुल कादिर सूमरो ऐं हुन जा पुट असां सां जेके गॾु आहिनि हींअर रिहाण में जेके पंहिंजे वालिद सां हिन अजरक जे हुनर में मुख़्तलिफ़ मरहलनि जी तयारी में हुन सां ॿाह ॿेली रहंदा आहिनि त असां साईं अब्दुल कादिर सूमरो जन खां पुछंदासीं त आम कपिड़े खां वठी अॻिते अजरक जी तयारी जा कहिड़ा मरहला आहिनि किथां इहे शुरू थिए थी ऐं कहिड़ा मसाला ऐं कहिड़ियूं ॿियूं केमिकल्स उन में इस्तेमालु थियनि थियूं ऐं उन्हनि जी मौजूदगी हिननि लाइ केतिरी महांगी पवे थी ऐं कपिड़ो केतिरो महांगो पए थो मार्केट में उहो कपिड़ो वरी जॾहिं अजरक तयारु थी वञे थो त उनजो मुल्ह क़दुरु क़ीमत छा थो बीहे ऐं हिननि जे उन खे उजरत जेका मिले थी उनजे एवज़ उन में इस्तिसाली क़ुवतूं विच में जेके दलाल या एनजीओज़ वारा जेके निमाइशूं लॻाईंदा आहिनि उहे हिननि जे हक़ ते कीअं धाड़ो था हणनि इहे संदन ज़बानी इहे सभु ॻाल्हियूं ॿुधंदासीं त साईं जी लतीफ़ तव्हां हिन सेंटर ते केतिरे अरसे खां वेठा आहियो अजरक जी किरत सां केतिरे अरसे खां सलाड़ियल आहियो? हाणे हिन में जेको असीं हिन सेंटर ते असां ही 15 सालनि खां मौजूदु आहियूं। असुलु आऊं मटियारनि जो आहियां ॼाओ उते या निपन उते या वॾो उते थियो आहे शागिर्द उते थिया आहिनि सभु कमु उते थियो आहे पोइ उन खां पोइ हिते राज थी आहे पोइ आया आहियूं अलाह जे करम सां फज़ुल सां। घणियूं पीढ़ियूं तव्हां जूं हिन किरत सां सलाड़ियल आहियो? 7 पीढ़ियूं जी। अच्छा तव्हां 7हीं पीढ़ी आहियो जी 8हीं तव्हांजो औलाद है। अच्छा हाणे अजरक जो मरहलो जेको मुख़्तलिफ़ मरहला थियनि था पहिरियों आम सादे कपिड़े खां जी जेको रफ कपिड़ो थिए थो जी 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 उन खां वठी कपिड़ो वठण खां वठी अॻिते जेके मरहला थियनि था कपिड़े जा अजरक जी तयारी जा जी उहे असांखे तव्हां शुरू खां वठी ॿुधायो। मरहला साईं इहो कपिड़ो पहिरीं इर्क काटन हूंदो आहे उहो कपिड़ो जेको थींदो आहे जी 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 ऐं उनखे असां पहिरीं खार में विझंदा आहियूं खार या जेका मिठी सोडा खार उन में विझंदा आहियूं उन खां पोइ मञंदा आहियूं पोइ उहो खुंभ थींदो आहे मञंदा हो माना पाणी में विझी तयारु कजे पोइ भठी थींदी आहे पोइ खुंभ थींदो आहे पोइ उहा तयारु करे रजाए तयारु कराए वराए उनखे उथलाईंदा आहियूं उन खां पोइ धुलाई थींदी आहे पोइ साॼ पवंदी आहे तेलनि जी
सम्झा न जांबे तेल में विझबो आहे उन में खार साबुण तेल सभु गॾु आम तौर न उथड़ी असुल अथड़ी हूंदी हुई ऐं पोइ मोराई साबुण हूंदो उन सां गॾु उहा साज मनी उन खे रखिबो पोइ उन में मनी रखिबो पोइ उहा साज फुटंदी उनखे छाखे था चओ तव्हां साज चऊं था उन तेल जेको उनखे ॾिजे थो उन जे करे उहा साज पवंदी कपिड़े खे तव्हां खार सेटिंग वारो तेल वारो हा कपिड़े जी शिलिंग जेका थींदी आहे इन सां ई थींदी हा पोइ उन में जेको उनखे बंदि करे रखिबो पोइ उहा 3 ॾींहं रखिबी आहे उन खां पोइ उहा फुटंदी आहे जीअं सांधाणो ठाहिबो आहे कपिड़ो उन में पियल हूंदो पोइ उहो फुटंदो पोइ उनखे वरी 3 ॾींहंनि खां पोइ पलांद निपुड़े ॾिसबो त फुटी आहे या न उन खां पोइ फुटी उहो रहिड़ो ॾींदी पोइ उहा रहिड़ो ॾींदी पोइ सम्झबो त हाणे हिन गिजी कई आहे हाणे उहा सची थी वई पोइ उनखे साज कढबी पोइ साज जॻह कढबी पोइ उहा उनखे ॿोड़ा ॾिबा पाणीअ जा मिठे में खार विझी साज कढबी माना कपिड़ो कढबो बोड़ो कढबो ऐं वरी उहा साज ठाहिबी उन में तेल वरी खार वरी रहिड़ो ठाहिबो उन में विझबो ऐं उनखे जोड़े खे ॾिबो अचबो सॼी धड़क जेका हूंदी त उन में निपाइबी उन खां पोइ उहा तव्हां कपिड़े खे था चओ हा धड़क कपिड़े खे था चओ इस्तेमालु कयो आहे धड़क त हाणे उहा जेका धड़क थींदी उनखे सॼे खे साज कढी छॾिबो ऐं उन में रहिड़ो विझबो उन में माप जो तेल विझबो अचबो जोड़े खे पोइ आख़िरकार उहो 3 चक्कर ॿोड़ा ॾिबा 3 चक्कर उनखे सटबो कुटबो वरी 3 चक्करनि खां पोइ कपिड़े खे वराए उथलाइबो उनखे अधोध कबो जो अंदरियूं बाधो ॿाहिरि अचे ॿाहिरियूं अंदरि वञे चारी तक हिकिड़ा थियनि त पोइ उहा वरी साज वरी उन्हनि खे ॿोड़ा ॾेई सटे कुटे सुकाए छॾिबी वरी बि 4-5 ॿोड़ा उनखे ॾिबा उहा थी सची साज पोइ उहा ख़ुशबू कंदी साज ॾियण जा बि 2-3 मरहला ऐं कपिड़े खे उथलाणी बि अचे थी हिकिड़ो पासो बि ॿियो पासो बि पोइ इहो जॾहिं सॼो हज़म थी वञे मसालो उन खां पोइ उनखे सुकाए छॾिबो त उनखे 4 ॾींहं या 5 ॾींहं छॾिबो त वरी ख़ुशबू कंदी जहिड़ो अतुर हुन में हा अतुर जी ख़ुशबू थींदी पोइ उनखे धुलाई कबी पोइ उनखे धुलाई करण खां पोइ उनखे कस ॾिबो उहो थींदो कस माना उनखे आख़िरी लय जो माना जेको ॻाढ़े बूर वारो जेको साकुण पंजाब में थींदो आहे त उनखे माया करे चवंदा आहिनि सिंधीअ में हू साकुण आहे साकुण जेका तव्हां चयो था असां इस्तेमालु कंदा आहियूं अजरक जे हिकु मरहले ते जी उहा साकुण छा आहे तव्हां कीअं हथु कंदा आहियो साकुण उहो असांखे त पैसनि सां मिलंदो आहे वठूं था थोरो आहे माना उहो ब्लैक ते मिलंदो आहे महांगो वठी कम में आणिबो आहे पोइ उनखे पीबो आहे जंड में पी पोइ उनखे ॻोहिबो आहे पोइ ॻोढ़ा ठाहिबा आहिनि पोइ उहे ॻोढ़ा जेतिरो माल हूंदो आहे जोड़ा हूंदा आहिनि ओतिरा ॻोढ़ा हूंदा आहिनि पोइ जोड़े खे ॾिबो अचिबो ऐं कस ॾिबो वञिबो सॼी धड़क खे ॾेई तयारु कबो माल सुकाए ठाहे रखो साकुण आहे छा या शइ छा आहे साईं हिकिड़ी पसार जी शइ आहे पसार कंहिं बूटे वण जो साकुण माना हिन जो आसरी लय जो बूटो आसरी लव दरिया जे कपड़नि जो हूंदो आहे वॾा उहे लवा हूंदा आहिनि उन्हनि मज़ा उहो साकुण निकिरंदो आहे बुनियादी शइ अजरक ते रंग चंपड़नि साकुण अहम आहे साकुण जेको माना ईअं चऊं त इहो जेको आसरी लव तव्हां चओ था उन में जेको ॻाढ़ो बूर थींदो न ॻाढ़ो बूर न उन में दाणा थींदा आहिनि दाणो अलॻि थींदो आहे बाक़ाइदे ॿिज थींदो आहे उहो साॻो आहे हा उहो में ॻाढ़ो बूर थींदो आहे उन जो ॿिज जेको आहे उहो तव्हां हथ करे उनखे जंड में पी उनखे तेल हणंदासीं त जीअं हुनजी दज़ माईअ खे नक में वेंदियूं आहिनि न दज़ छिकूं थींदियूं उन छिकुनि खां बचण लाइ तेल विझंदा आहियूं तेल विझी उनखे अटो करे सफ़ा जीअं मैदो अटो थींदो आहे उहे करे पोइ साकुण उहो असां उहे इस्तेमालु कंदा आहियूं अजरक जे कम में साकुण तयारु थी वई हाणे पोइ छा कंदो उनखे साईं हाणे उहो माल सभु साकुण अची वियो ॻोढ़ा सॼा पइजी विया जोड़ा सॼा तयारु थी विया उन खां पोइ उहो माल कसाइजी वियो हाणे उनजी आहे कसाई नालो मरहले खे तव्हां कस ॾियणु चओ था कस ॾियणु चऊं था जी उन खां पोइ छपाई जो कमु पहिरियों जेको मरहलो आहे सा छुर आहे छुरण पोइ उन ते ठपा रखबा छुर कबी उनखे पोइ वरी कट हणबो वरी कट हणे उनखे पोइ वरी खड़ हणबी कट छाखे था चओ कट चऊं था उन में हिकिड़ो पोर आहे उन में उहो पोर आहे कट जो पोर आहे उहो बि उन में लॻंदो कट माना हिकिड़ो ईअं आहे कट माना ईअं आहे जीअं अजरक माण्हू पाए वेंझे थो सेंझे थो कपिड़ा थो पाए पर
माण्हू वेंजी सेंजी सुरमू नथो पाए हा त मज़े वारो कोन्हे पर इहो सुरमू इहो कट आहे अजरक जो अजरक जी माना ख़ूबसूरती आहे इज़ाफ़ो आहे तव्हां चओ त कट जी। अजरक जी सूंह आहे सूंह आहे हुस्न आहे हुस्न उहो छा खे था चओ कट कट तव्हां जेको हीअ अजरक में लॻो पिया न हाणे इन खे कट चइबो आहे इन जो पोर अलॻि हूंदो आहे असुल जो पोर छुर वारो अलॻि हूंदो आहे पहिरीं लॻी वियो हाणे कट लॻो वरी फुली लॻंदी फुली हिन अच्छे तारे खे था अच्छे चओ तारे हा, खे ऐं या फुली लॻंदी या अलॻि लॻंदी हा। इन जो मसालो जो साॻियो किरियाणो आहे उन मज़ा लॻंदी किरियाणो हा। हा, इन ते पोइ था अचूं पहिरियों ईअं चऊं त हिन अजरक जो तर छुरिजी वियो हा। वरी मुख़्तलिफ़ मसालनि जा मरहला आया उन खां पोइ तव्हां हिन खे कट ते खणी आया आहियो खणी आयासीं वरी फुली आई सो हा कट खां पोइ वरी तव्हां फुली आई फुली। हाणे कट आहे ही जेको बिलू कारो न कारो जेको हिन में लॻियल आहे न हा। माना जीअं अखि में सुरमू पवंदो आहे हा। न इहा निशानी हिन में तारे में कार आहे हा ऐं ही फुली चाह तव्हां चओ त कहिड़े मसाले में किरियाणो जंहिंसां रीख लॻी किरियाणो लॻो छुर थी हा। उन सां फुली लॻंदी साॻे सां। किरियाणो छा आहे किरियाणो उहो आहे बबुर जो खोर जी ऐं उन में चुन विझबो चुन। ऐं उन में अलीजर जो रंग विझबो त रंग किरियाणे जो मटिजे छुर में नज़र पवे अच्छा सम्झा न जी। हाणे छुर बि थी वई कट बि थी वियो फुली बि लॻी वई हा। हाणे ईंदी खड़ 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 माना ही ॻाढ़ो रंग जेको आहे न हा। इहा थी खड़ हा। हाणे इन जो कमु वरी थींदो खड़ जो लॻंदो खड़ जो लाहे उन खां पोइ सुकाए नंग खे तयारु करे पोइ वराए हुनखे ॿुॾंदी कुन कुन में विझो कुन में ॿुॾजंदी अछिन जी कुन उनखे चइबो आहे अछिन जी कुन अछिन जी कुन। अछिन जी कुन उहा हुनखे ॾिबी पोइ सुकाइबो सुकाए पोइ रखी छॾिबो पोइ सुबुह जो विछर थींदी विछर थी माना विछाईंदा हिनखे। विछाईंदासीं न पाणी पको हा। पाणी पको हुजे नहर में हलंदड़ पाणी न हुजे बीठल पाणी बीठल पाणी। उन में छंडाई करे धुलाई करे साफ़ शिलिंग करे पोइ अलीजर जो रंग रंग ॾिबो। अलीजर जो रंग जेको टामे जो चरूं हूंदो उन में विझी हेठां बाहि ॾिबी पोइ रंग विझबो पोइ साकुण उन में विझबो वरी साकुण वरी उन में साकुण विझबो ऐं काठियूं बि उनखे बाहि ॾेई तयारु करे पाणी टहिकंदो वेंदो मज़ूर उनखे घेरूं ॾेई लस्सो कंदो वेंदो जी। पोइ उनखे तयारु करे तपाई हाण करिणो आहे माल रंग जी तयारु थी वियो फुला थी वियो ऐं हाणे हिनखे करणी आहे तपाई 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 हाणे तपाई छा खे था चओ तपाई चऊं था इन खे त माल उहो हली कंहिं वाटर ते या कंहिं दरिया जे कप ते उहो माल पखेड़बो पर पहिरीं हुनखे ॾिबी रंग वारे माल खे घिसी हूंदी आहे उठ अच्छा घिसी जी ॿुधाइजो तशरीह कजो थोरी घिसी उठ जी घिसी हूंदी हा। आहे रंग मां कढी हुनखे घिसीअ में मनी राति जो रखी छॾ अच्छा उन ॿोड़े रखी छॾिबो सुबुह जो उनखे दरिया जे कप ते या वाटर ते खणी हलबो पोइ उनखे धुलाई करे खार जे ॿोड़े मञा उहो जोड़ो जोड़ो निपूड़े कढी रखबो पोइ उन कप ते माल पखेड़बो नंग नंग करे खोले रखबो इहो। खोले रखबो पखेड़बो पोइ थोरी वट हुनखे आई हुनखे वट आई माना वट थोरो आलो हुजे सुको हुजे पोइ हू हुन में कस जो पाणी हुन में खार जो ॿोड़ो ॾिनल आहे हुनखे छटूं हणबियूं त हुन में ज़हर निकिरे छटूं हाणे कीअं था चओ छटूं माना थाल हीअं हथनि में खणी हुनखे कपर ते हीअं छटूं हणबियूं त हुननि खे पाणी लॻे पाणी ही छलपींदो बरसाति वांगुरु जीअं पाणी किरंदो आहे ईअं किरे पोइ उहो किरंदो त पोइ हुनखे थोरो उहो आलो थी वेंदो वरी उहा वट ईंदी वरी हुनखे ॿी हणबी वरी हुनखे टी हणबी तव्हांजो हुनखे 4-5 भेरा हणबो हिकिड़ो पासो तपी वियो हिकिड़ो पासो इहो तपी 4 दफ़ा हा हिकिड़ो तपाई थी वई हाणे वरी हुनखे खणबो पोइ हुनखे वरी धोई वरी आघरायो जेको ततल पासो हूंदो अंदरि कबो हू ॿाहिरि कबो हुनखे वरी खणी पोइ थोरो घिसीअ जो दरो खार जो दरो हुन में ॿोड़ो ॾेई वराए पखेड़बो वराए पखेड़े खणी उन खां पोइ वरी उन पखेड़ण ते दरिया जे कप ते या वाटर ते उहो रखी उनखे वरी छटूं हणबियूं जीअं वट ईंदी वेंदी वरी छटण पाणीअ जी छट हणबी पोइ आख़िरी उनखे 5-6 छटूं लॻंदियूं त उहो फुला थी वेंदा तारा जुदा ही चमकंदा ही अजरक जेका अथव ही तारा जुदा ही नारा जुदा ऐं रंग जुदा नारो छा खे था चओ नारो हिनखे चवंदा आहिनि जेको पलांद में लॻल पलांद में ही जेका हीअ शइ आहे नारो आहे ही नारो आहे पलांद जो ही ॿाहिरियों नारो आहे ही ॿाहिरियों नारो हिकिड़ो अंदरियों नारो हाणे इहे सभु फुला थी वेंदा रंग अहिड़ो गुलाब थी वेंदो अजरक खिलंदी पोइ हुनखे घड़ करे ठाहे खणी ईंदासीं छा खे था चओ घड़ कंदा आहियूं माना जीअं पाण कपिड़ा वेड़ींदा आहियूं इस्त्री कंदा आहियूं हुनखे घड़ कबो न उहो घड़ करे सिधो करे हथ थी हणी पोइ उनखे कबी मीना उनजो मसालो ठाहिबो उन में खौर जो मसालो छा मां ठहंदो खौर धाड़ी खौर पाणी मेट पिटकी
उनमें हा उनमें गॾु बि पोइ मल बि तयारु करे उनखे मसालो ठाहे उहो रखिबो पोइ उहो छिपरी उनमें विझबी मसाले में पटे ते वेही कारीगर उनखे कंदो मीना पोइ मीना करे नंग सुकाए रखिबा नंग सुकाइण खां पोइ उहो मीना लही वई सॼी धड़क त पोइ ॿोड़बी कुंड वरी कुन में ईंदा तॾहिं जॾहिं सॼी धड़क लहे हिकिड़े खे कोन ॿोड़बो हिकिड़ी न तयारु थींदी ब्लू कलर उनखे ॾिबो पोइ उनखे हिकिड़ो ॿोड़ो ॾिबो वरी ॿियो ॾिबो वरी टियों ॾिबो आख़िरकार उनखे ॿोड़ा ॾेई सुकाए तयारु करे रखी छॾिबो राति जो रखी हुजे सुबुह जो उनखे नहर ते या वाटर ते या कंहिं खॾ में खणी उनखे पुसाबो उहो ॻरी वेंदो उनखे छंडबो हर रंग पंहिंजे पंहिंजे जाइ ते निकिरी ईंदो किरयाणू जुदा रंग जुदा नारा जुदा फुलियूं जुदा चिलकंदियूं जीअं अजरक खेले पई न तीअं उहा अजरक जी माना सूंह पैदा थी वेंदी पोइ उनखे चइबो आहे अजरक पोइ जेकॾहिं मालदार आहे त रखी छॾे जे ग़रीब आहे त बाज़ार में कोसा कुहर करे खपाए सस्तियूं ॾे या महांगियूं ॾे कीअं करे छा करे उहो पंहिंजे हुनजे माली ताक़त सारो कमु जीअं हूंदो तीअं ई थी अजरक जा घणा क़िस्म आहिनि साईं अजरक जा 8-10 क़िस्म आहिनि नाला ॿुधायो साईं हिकिड़ी चकीअ जी हिकिड़ी चकीअ जी अजरक थोरो तशरीह कंदा वञो हा चकीअ जी जेका हीअ अजरक चकीअ जी आहे जा ॿी अजरक त ॿी अजरक ककर जी जीअं तव्हांजे हीअ ओढियल आहे इहा ककर जी ॿी जिलेब जी हूंदी आहे जिलेब हिकिड़ो अखर आहे आवाज़ जिलेब ॾे जिलेब अहिड़ी तरह हीअ जिलेब हूंदो आहे काशी उहा बिलू काशी हूंदी हीअ बिलू काशी हीअ कारी काशी आहे हू बिलू काशी हीअ बिलू काशी आहे बाबू काशी आहे हिनखे जेका पाता हा इहा बिलू काशी आहे तंहिंखां पोइ ठटई हाशो ठटई हाशो उहा बि अजरक आहे उहा ठटई हाशे जी अजरक रखी आहे उहा बि ॾिस हीअ रखी आहे ही जेका इहा ठटई हाशो ठटई हाशो इहो हे ही जेका हे बॉर्डर अथसि ॿाहिरियों इन जे करे हिनखे नालो इहो रखियो ठटई हाशो ठीकु आहे ठटई खां अलावा अञा इन खां अलावा माना टेडी छा उन में चकीअ जो बॉर्डर जेको ही पोर आहे हिन जो बॉर्डर चकीअ जो वटणी तर में वरी ॿियो बादामी शुरबे खारक शुरबे हो थी टेडी अहिड़े तरीक़े सां माना इहे ई अजरक जूं हिकिड़ियूं वसियतूं ऐं माना खूबियूं आहिनि नाला आहिनि छुर जी जेका डिज़ाइन आहे उन्हनि जा या तर ऐं जेका वट है बॉर्डर जंहिंखे चऊं उन जे मुख़्तलिफ़ स्ट्रा तहत हिन जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि इन खां वधीक कुझु तव्हांखे नाला यादि आहिनि हा साईं अष्टपेच जिलेब छाखे चवंदा आहियो अष्टपेच हा इहो छा आहे या अजरक आहे फुलीअ वांगुरु या माना जीअं चकीअ जी भात आहे न जीअं चकीअ जो पोर आहे न त हू हिकिड़े क़िस्म जो पोर आहे खारक बादामी छाप इहे नाला आहिनि इहे नाला आहिनि उन्हनि अजरकुनि जे माना अखरनि जा नाला आहिनि सुबेल साथियो हिते असां हिकिड़ी नंढी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ त साईं अब्दुल कादर जन सां वधीक ॻाल्हि ॿोल वीचार हेठि रहंदी तेसि ताईं इजाज़त ॾींदा जीअं लतीफ़ सुबेल साथियो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ओलाणिया आर्ट केॾांहुं कतण वारियूं ओलाणिया आर्ट केॾांहुं कतण वारियूं पहियूं मथे पट लोड़जन लाखेड़नि जूं साईं हाणे हे अजरक जो मरहलो त असां तव्हां खां ॿुधो निहायत महिनत तलब आहे सब्र आज़मा बि आहे वॾो वक़्तु दरकार आहे हिन में तव्हां घणे अरसे खां ही कमु कंदा पिया अचो अजरक ठाहिण जो साईं अरसे खां इहा आहे त असां 4 दर्जा पढ़ियासीं उन खां पोइ जीअं आयासीं न पंहिंजे पे असांखे वठी स्कूल में आयो असां हिन हुनर में पिया अच्छा हिन महिल ताईं तव्हां घणा शागिर्द पैदा कया शागिर्द मुंहिंजा 200 शागिर्द आहिनि ऐं मटियारनि जो राह कोया उते पिया आहिनि ऐं भिक्षा में पिया आहिनि हिते मुंहिंजा शागिर्द 300 तक़रीबन आहिनि पंहिंजे औलाद खे बि उहो हुनर मुंहिंजो औलाद जेको आहे सो हिन ई कम में हिन कम में भला हिन किर्त में हिन हुनर ते जेका महिनत तव्हां कयो था सिंध जी नुमाइंदगी कयो था सिंधी सकाफ़त जी इन हवाले सां तव्हांखे को कदुरदानी को एवार्ड वग़ैरह कंहिं इदारे खां कंहिं धुर खां मिलियो हा किन दोस्तनि मूंखे किन घुरायो कंहिं जॻह ते एवार्ड मिलिया आहिनि इहे साईं जन हिते मुंहिंजा तव्हां ॾिठा हुआ सवेरे इहे ख़ानगी एवार्ड आहिनि
को सरकारी अवार्ड मूंखे कोन मिलियो आहे। मञता जे हवाले न सां मूंखे कोन मिलियो आहे इहो, को बि मूंखे एवार्ड कोन मिलियो आहे। ॾाढो शौक़ु अथनि त मूंखे लतीफ़ी एवार्ड मिले। भेट साईं जी नगरी में वेठा हो, साईं जी ॻायल उन सकाफ़ती शइ खे जे मूं अॻु में बेत पढ़ियो न, ॾेई लिख लाड़ी ककर कईं काक जो जी ढोले ढकी आहियां हुयसि उघाड़ी, मूमल चए थी मां उघाड़ी हुयसि, ऐं राणे मूंखे लाड़ी लिख, ई लाड़ी अजरक जो पलव ॾेई मूंखे जेको सो ककर वांगुरु जेको सो छांव कई आहे। त साईं जो ॻायल ही शइ तारीख़ी तौर ते हेॾी अज़मत वारी शइ असांजी सञाणप आहे सकाफ़त जे हवाले सां। ऐं वरी भेट साईं जी नगरी में तव्हां वेठा हो, 7 पीढ़ियुनि खां तव्हां कमु कयो पिया, 200 खनि शागिर्द तव्हां पैदा कया आहिनि, तव्हांखे लतीफ़ अवार्ड या कंहिं बि सरकारी दौर जो अवार्ड न कोन मिलियो आहे मूंखे। इन जे करे मूंखे ॾुख आहे इन ॻाल्हि जो त मूंखे मिलणु घुरिजे। ऐं पुराणो आहियां। तव्हां चओ त तव्हांखे लतीफ़ अवार्ड न मिलियो आहे, तव्हांजो शौक़ु बि आहे, मोहबत आहे, या मञता मिलणु खपे, छो न मिलियो तव्हांखे? साईं मूंखे इन ॻाल्हि जो ॾुख आहे त मिलणु त खपे, पर असां हीअ अजरक आसिफ ज़रदारी जे नाले ते ठाही ऐं पोइ मूं ठाहियो। अॼु तव्हांखे कंहिं कोन चयो, तव्हां पाण मुरादू ठाहियो? पाण मुरादू ठाहियो। मोहबत त सिंधी असांजो अॻुवान आहे, असां सिंधी आहियूं, सिंधी जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। ऐं हीअ मोहबत में अजरक जो पोर बि असां ठाहियो आहे, अजरक बि असां ठाही आहे। वरी साईं खे मूं इस्लामाबाद में TCS करे मूं अजरक मोकिली। कहिड़े दौर में? साईं जॾहिं ही सदारत हो, पाण सदर हो, सदर हुआ जी, उन ज़माने में उहा मूं ठाहे तयारु करे उनखे मुंहिंजी ख़ुशी आहे न, इन ख़ुशीअ जे करे इहो कमु मूं कयो, पर मूंखे जवाबु अॼु ताणी न मिलियो आहे। इहो मूंखे ॾुख आहे। इन ॻाल्हि जो ॾुख आहे। तव्हां कहिड़े हिसाब सां ॾुख था कयो? तव्हांखे मञता न मिली या पंहिंजाइप वारी मोट न मिली? ॿई शयूं न मिलियूं, ॿई शयूं न मिलियूं न। इन ॻाल्हि जो ॾुख आहे न त असांजो सिंधी ऐं असांजी सकावत ऐं असां हेॾी महिनत ऐं हेॾा पुराणा ऐं हेॾी असां मालिकी हिन हुनर जी कई आहे ऐं असांखे जवाबु नथो मिले। ॾाढो ॾुख आहे। अॼु तोणी बि इन ॻाल्हि जो मूंखे ॾुख आहे। तव्हां अॼु बि साईं जन खे जेकॾहिं मुंहिंजा ही लफ़्ज़ ॿुधे त रोशनी इन ॻाल्हि ते हू विझे। नाले सां जेके अजरक तव्हां ठाहिया, इहे चाचो चए थो त उन सदारती दौर में ठाहिया, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? साईं असां इन हवाले सां ई था चऊं त असांजे लाइ माना सिंधी माण्हू थी असांजे लाइ कुझु बि कोन कयो, पर छा आहे जो असां उनजे नाले ते अजरक ठाही, इन जे करे त असांजो सिंधी भाउ सदर आहे ऐं ही सकाफ़त जा अॻुवान आहिनि ऐं कॾहिं बि असांजे लाइ हिननि कुझु बि कई दफ़ा हिन रोड तां अचनि वञनि पिया, पर कॾहिं असां लड़ी कंहिंजो उनजो माण्हू न आयो आहे, न पाण असां लड़ी का ॻाल्हि ॿोल का कई आहे। त असां ई उन जे मोहबत में इहा अजरक ठाहीसीं ऐं पंहिंजो नूर निचो ऐं पोर ठाहियोसीं। पोर ठाहिण खां पोइ असां हुनखे ठपे तयारु करे अजरक बाक़ाइदे तयारु करे उते मोकिलीसीं इस्लामाबाद। जी हा। जवाबु को बि कोन आयो। असां माना इन चई करे मोकिली त साहब खे मिले ऐं साहब हिन शइ जो सिंधी भाउ ऐं हिन शइ खे थोरो अजरक खे जीअं पाण मथे खयो आहे ऐं सिंधी जी सकाफ़त खे मथे खणी आयो आहे त हिन जी असांजी ॻाल्हि खे थोरो मथे किथे, पर का बि असांखे इन ॻाल्हि जो ॾुख आहे त जेकॾहिं असांखे साईं जन कंहिं बि तरीक़े सां, आउं त ग़रीब माण्हू आहियां, हुनरमंद आहियां ऐं पुराणो आहियां, कंहिं बि तरीक़े सां असांखे घुराइनि, किथे नमूने में अहिड़े में असांखे घुराइनि जो असांखे महिमान करे घुराइनि, कंहिं प्रोग्राम में घुराइनि, असांजी सकाफ़त खे उजारीनि, असांखे उजारीनि, लतीफ़ जे पिड़ में वेठा आहियूं ऐं कुझु रहम कनि ऐं कुझु तरीक़ो अहिड़ो कनि जंहिंमें असांजी का संभाल थिए, असांजो कमु थिए। असांजे हुनर जा माण्हू तबाह थी विया आहिनि, असांजे हुनर जा माण्हू वीचारा बेवस आहिनि। रुपयो कमाइनि था, 5 रुपया कमाइनि था, 500 कमाइनि था, 5000 कमाइनि था, पर घर जो ख़र्चो पूरो थी वञे थो। कंहिं माण्हूअ खे सिंध जा मज़दूर अजरक वारा, सिंध वारा मज़दूर अजरक वारा बिल्कुलु तबाह आहिनि। हिन में सरमाएदार तयारु आहे, सरमाएदार हिन में निचोड़े हिननि जो साह कढे पियो, सरमाएदार हिन मां माला माल थिए पियो ऐं हू मज़दूर पोइते आहिनि ॾींहों ॾींहुं। न उन्हनि खे दवा मिले, न उन्हनि खे दारू मिले, न उन्हनि खे को बच्चनि जे लाइ को पढ़ाई थिए, न उन्हनि जे लाइ को कमु थिए। ऐं सिंध ते पियो ॻाल्हायां। तव्हांजी मेड़ी चूंडी या सम्झिजे पाछी पूंजी ही किरता ही अजरक आहे, सकाफ़ती रंग आहे जेको तव्हां उन असांजी हीअ बन्नी आहे। जाजा जेसि ताईं मूंखे इल्मु आहे त जंहिं दौर में तव्हां हे अजरक TCS करे सदारती हाउस मोकिली त उते असांजे सिंध जो ई को शख़्स सदारती कुर्सी ते वेठो हुयो। जी मरकज़ में बि हुकूमत उन्हनि जी हुई, सिंध में बि हुकूमत उन्हनि जी हुई ऐं अॼु बि आहे ऐं सकाफ़त खातो बि इन्हनि वटि आहे।
तव्हां हुन जी पार्टी जे हवाले सां हुन जे ज़ाती नाले जे हवाले सां पोर ठाहियो, अजरक तयारु करे मोकिलियो, तव्हांखे उन ॻाल्हि जो ॾुख आहे त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी मोट न मिली आहे, का मञता न मिली आहे, जॾहिं त तव्हां पंहिंजो नूर निचोए इन पंहिंजी किरत खे लॻा पिया आहियो। हाणे इहे त थियूं मयारूं हिकिड़ी सरकारी धुर खे, पर तव्हां लतीफ़ साईं जी पिण में वेठा हो, हिन मालिकनि जे साए में वेठा हो, ऐं मालिकनि जी ॻायल उन शइ खे तव्हां ज़िंदह कयूं वेठा आहियो, उन किरत सां निभायो पिया, नींहुं निभायो पिया, त हिते रहंदे, हिन नगरी में रहंदे, भिट में रहंदे तव्हांखे लतीफ़ साईं जी निस्बत सां कीअं महसूस थो थिए? हीउ जेको पिड़ आहे हीउ लतीफ़ जो पिड़, हिते मोहबत जो पिड़, प्यार जो पिड़, हिन में रही करे असां वेठा आहियूं, त हिन साए में वेठा आहियूं, त असां ते इहा रोशनी हुअणु घुरिजे, त असां हुनुरमंद आहियूं ऐं असांजी संभाल लहणु घुरिजे। ऐं इन में असांखे मटियारनि खां हेसी ताणी जहिड़ी असां हिजरत करे आया आहियूं, पर असां उते खां हिते ख़ुशि आहियूं। अहिड़ी न आहे चो लतीफ़ पिड़ में असां रंज आहियूं, न, असां ख़ुशि आहियूं। हितां आयो वियो जेको बि अचे पियो लतीफ़ पिड़ में अचे पियो, ऐं लतीफ़ मान वठियो पियो वञे, ऐं असांजी बि संभाल लहे। सम्झा न साईं? लतीफ़ साईं ते जेके पांधीड़ा अचनि था, सेप असां वटि अचनि था, त अचो को अजरक वठे, को सूट अचो लेडीज़ जो ठाराए, को कीअं, पर असांखे रोज़ी अलाह पाक ॾे पियो रोज़ी, त असीं उन जो मान उन जो मथां कंदासूं। ऐं जेको माना असां सिंधी माण्हू आहियूं, बिल्कुलु ॼाण असां में घटि आहे, थोरो असांजे बचनि जे लाइ रोशनी हुअणु घुरिजे, त असांजा तइलीम हासिलु कनि, पढ़नि, उहो ख़र्चो जेको तो गवर्नमेंट करे, महिनत करे असां ते, ऐं असांजे कुझु वसीला असांजे कमनि जा ॾुखिया आहिनि, वसीला असांजे कमनि जा ॾुखिया आहिनि, त थोरी उहा बि संभाल लाहिनि असांजी। त असांखे हुकूमती या ॿियनि इदारनि जो, सकाफ़ती इदारनि जो सहकार तव्हांखे को बि कोन्हे को साईं, को बि कोन्हे को, पर पुछे बि केरु कोन्हे, लड़ी बि नथो लड़ी अचे, रुगो पुछे अची न, भला मुआज जीअरो आई चा कोई रुगो पुछे त बि दिलि ॿाहिरि थी वई, उहो बि कोन्हे को। असां निंदण काथिया पिया आहियूं। भला को लतीफ़ साईं जो बेत यादि आहे? साईं जेॾो तुंहिंजो नाम, जेॾो तुंहिंजो नाम, बाजब ओॾी मंगिया, रे थंबे रे थूणिए, तूं छपर तूं छा, कुॼाड़ो कहां मिड़ेई मालूम तोखे मालूम, सभु शइ हुनखे मालूम आहे, हुन ॾातार खे मालूम आहे, ऐं क़दुरु उहो कराईंदो जेको पाण आहे, उहो कराए पियो पंहिंजे वित वसार जेको, हा, जेको बि थिए पियो न, हू मालिक जेको सो असांजे क़दुर जे लाइ पोइ जेको बि टुकुर आहे सो ॾे पियो। बाक़ी मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम वग़ैरह थियनि था, रिहाणियूं थियनि थियूं, के सरकारी गैर सरकारी सतह ते, तव्हां किथे को ख़ुशी जे अहिड़नि मौक़नि ते, मेलनि साईं असांखे खणी वञो, स्टॉल लॻायो? असां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदासूं त जीअं निमाशूं थियनि पियूं, निमाशूं थियनि त असांजे निमाशुनि वारा कचर वारा घुराइनि न, असांखे कंहिं न घुरायो आहे, असांखे कंहिं न चयो आहे, न कंहिं असांखे सॾु कयो आहे। असां वञूं था त पंहिंजे हिसाब सां 5 रुपया बि ख़र्च करियो, पोइ असां वञूं था नालो ॾियूं, 5 रुपया ख़र्च करियो, पोइ तो असांजो नालो अचे। असांजे कल्चर थोरो इन ॻाल्हि में संभाल रखे, गवर्नमेंट असांजी संभाल करे। हाणे सालियानो जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, सिंधी क़ौम जो सकाफ़ती ॾींहुं, इन्हनि मौक़नि ते तव्हांजे अजरक जी कुझु खप वधीक हूंदी? हा, उहो छा आहे त अॼुकल्ह असांजी अजरक महांगी आहे, छो इलाही ख़र्च थी खाए, इलाही महिनत आहे, ऐं उहा महांगी आहे, हर माण्हू महांगाइण खां भॼे थो, पोइ नकुल था विझनि साईं, नकुल था विझनि जेके मशीन जूं ठहियलूं आहिनि, ऐं मशीन जी असली अजरक जी माण्हुनि चङनि खे सुठनि खे, पर मिनिस्टरनि खे बि ख़बर कान्हे का त नकुल छा आहे, असुल छा आहे। भला हिते जॾहिं लतीफ़ साईं ते मुख़्तलिफ़ रिहाणियूं थियनि थियूं, असांजा वस वारा अख़्तियार धणी बि हिते अचनि था, उन्हनि ॾींहंनि में बि ईंदड़ महिमाननि खे जेको मेले जे मौक़े ते बि हूअ बि या गादी धणी इन्हनि वटि बि ॾे परॾे जा माण्हू अचनि था, ओॾी महिल अजरक उन्हनि खे उॾायो वञे थो, उन मरहले ते बि तव्हां जो सहकार हासिल थिए थो, तव्हांजी शइ घुराइजे थी या तव्हांखे घुराइजे? असांखां केरु अची वठंदो त असीं ॾींदासीं, असांखां केरु अची पुछे असां कोन, उहो वरी असांजे भर में थोरो वाॻू वठो आहे, पार्टी वेठी आहे, त उन्हनि सां घस आहे, असां वटि केरु अचे नथो, वठण बि नथो अचे। तव्हां पंहिंजे सतह ते कंहिं ख़ुशी जे मौक़नि ते पाण खणी वञो था अजरक? असां खणी तॾहिं वेंदा आहियूं जॾहिं को अहिड़ो मौज़ू हूंदो आहे, या अमीर हूंदो आहे, इलेक्शन हूंदी आहे, या को अहिड़ो वोटनि जो टाइम ईंदो आहे, को पार्टीअ जो माण्हू अची बीहंदो आहे, त उनखे असां पंहिंजी अजरक पाण विझंदा आहियूं, ख़र्चो पंहिंजो। चाचा, कचहरी सुठी थी, ॾाढी रिहाण थी, तव्हांजा ॾुख ॾोरापा मयारूं बि ॿुधियूंसीं, अजरक जे हुनर जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते ॻाल्हि ॿोल बि थी,
ख़र्च पखे ते बि इन जी उजरत ते बि ॻाल्हि थी। हाणे तव्हां इन सूरत हाल में सकाफ़ती ॾींहुं बि वेझो आहे, अजरक असांजी क़ौमी सकाफ़त सुञाणप आहे, तव्हां न्यापो कहिड़ो ॾींदव? न्यापो साईं असीं इहो था ॾियूं त सिंध असांजी सकाफ़त आहे, सकाफ़त आबाद हुजे, पर जेके सिंध में असांजा माना असांजा जेके अॻुवान आहिनि उहे बि आबाद हुजनि ऐं असांजे कमनि ते रोशनी विझनि ऐं असांजो जेको हाल बेवसी आहे उहा असांजी ख़तमु थी वञे। जी, तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध ऐं सकाफ़त आबाद रहे, पर आबाद करण वारा आबाद कंदड़ जेके आहिनि उहे बि आबाद हुजनि, उहे बि आबाद, असीं दुआ था करियूं उहे बि आबाद हुजनि, पर उहे असांजे कमनि ते रोशनी विझनि त असीं सभु आबाद थी वञूं। सुबिल साथियो, हिन लतीफ़ी रिहाण जी पुॼाणी ते जेको कचहरी थी, जेके ॾुख सूर ओरिया विया, असां साईं जा पंध पेचरनि जे हवाले सां जिथे माॻ ॻोल्हियासीं पिए उते असां हुनरी माॻ बि ॻोल्हियासीं पिए, ऐं जॾहिं हुन हुनरमंदनि वटि पुॻासीं त हुननि जे दिलनि में जेको लिकल दर्द आहे या हुननि जे कैफ़ियत जेका पीड़ा वारी आहे, ॾुख वारी आहे, उहा ॻाल्हि जेका आहे उन ईअं सम्झो त असांजो अंदरि झोरे छॾियो आहे त सदियुनि खां सिंध जी सुञाणप अजरक उन खे हणा वणा नफ़े नुक़सान जे बावजूदि तती थधी उन खे निभाईंदा अचनि, उन खे ॾींहों ॾींहुं नवाण बख़्शींदा अचनि, ऐं उन्हनि जो क़दुरु ख़ुदि ज़बानी हिननि जे ॿुधोसीं त न उन्हनि खे उहा उजरत मिले थी, न हुन जो उहो क़दुरु थिए थो, न ई वस वारा इदारा जेके आहिनि, अख़्तियार धणी जेके आहिनि, उहे ई हिन जी का सार संभाल लहनि था। हिननि जी पूरी ज़िंदगी जी पूंजी पाछी मूड़ी माल मिल्कियत हाल मुस्तक़बिल इहा ई किरता जेका ही निभाइनि पिया, ऐं इन हवाले सां हिन रिहाण जे थ्रू असां अपील कंदासीं त अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कयो वञे। ही हुनरमंद जेके पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन हुनर खे अर्पे छॾी अथनि, पंहिंजो मुस्तक़बिल, पंहिंजो माज़ी, पंहिंजो हाल, पंहिंजा ॾुख, पंहिंजो सूर, पंहिंजो बुख, पंहिंजी उञ, पंहिंजी ख़ुशी बि इन में अथनि, पंहिंजी सिहत बि इन में अथनि, ऐं लतीफ़ी फ़िक्र जी रोशनी में, लतीफ़ जी भेणी में, लतीफ़ साईं जी छांव में ही जंहिं किरत सां लॻा पिया आहिनि त हिननि जे अखियुनि में असां अॼोकी रिहाण में हिकु ओसीड़ो ॾिठो आहे, हिकु सिक ॾिठी आहे, उहा आहे त हिननि जे हुनर जी मञता तौरु हिन खे लतीफ़ एवॉर्ड मिलणु घुरिजे। ईअं न थिए जो इहो ओसीड़ो रहिजी वञे ऐं इहे हुनरमंद हिन जहान मां लाॾाणो करे वञनि। त सुबिल साथियो, असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा में हुनरनि जे हवाले सां अजरक जी तयारी जा मुख़्तलिफ़ मरहला ऐं हुन सां सलाहियल कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हां सां वीचार वंडियासीं। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए बाग़ ते, वरी कंहिं ॿिए हुनर जे हवाले सां तव्हां सां वीचार वंडींदासीं। तेसिताईं सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ इलाक़।